23 खां पोइ जॾहिं सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वई त हुन में पॉपुलर डिपार्टमेंट सिंध हुकूमत हटायो। जॾहिं सिंध हुकूमत हटायो जीअं सिहत जूं सहूलियतूं ॿियनि डिपार्टमेंट जा जेके अख़्तलाफ़ मुख़्तलिफ़ सिंध जा डिपार्टमेंट जा उन सभिनी खे पंहिंजी बिल्डिंगूं आहिनि। वॾी ॻाल्हि 23 खां पोइ असां हिकिड़ी बिल्डिंग कान ठाराइनि। उन खां पोइ मेन असांजो मुतालबो आहे जो CIP इंचार्ज तालिबुल्लाह शारी परफॉर्मेंस असांजे फैमिली प्लानिंग जा ॾियारींदो एनजीओज़ किया परफॉर्मेंस सॼी करप्शन के हवाले से वेठी वञे मुसलसल हे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी करे थो नाजाइज़ी करे थो। उन खां पोइ तव्हां अंदाज़ो हणो त मां डिस्ट्रिक्ट नौशर फिरोज़ जो आहियां। असांजे DHO साहब खे हुकुम दियो त मां लेटर दिता त मां डिपार्टमेंट जो हाणे उते छा पोज़ीशन आहे त सिहत खाते जो हाल इहो आहे त हुन न कंहिं बिल्डिंग आहे न किथे भित आहे न किथे बाथरूम सहूलियत आहे। सर बेसिकली हक़ीक़त इहा आहे त असांजो सभ खां पहिरियों मुतालबो त इहो आहे त मिनिस्टर पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट साहिब आहे 3 लेटर कढिया आहिनि त पॉपुलेशन वेलफेयर में जेके सेंटर आहिनि जेके ॻोठनि में 600 सेंटर उन्हनि खे बंदि करे डिस्पेंसरी में शिफ्ट कराइणु। पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट जो कमु आहे त उते अवेयरनेस सां ॾियूं जिते ॻोठ झर झंग में वञी असां पंहिंजी सहूलियत वञी ॾियूं। पर हे पहिरियों दफ़ो ईअं थी रहियो आहे उन्हनि सेंटरनि खे बंदि करे उन्हनि खे तबाह करे उन्हनि खे शहरनि में खणी माना सिधी सिधी पॉपुलेशन डिपार्टमेंट मुलाज़िमनि सां दुश्मनी कई थी वञे। 600 सेंटर बंदि कया था वञनि। इन में 3000 मुलाज़िम आहिनि। 3000 मुलाज़िम माना सम्झो 3000 ख़ानदान आहिनि। इन्हनि खे इहो तबाह कयो थो वञे। असां अॼु सरपा एहतजाज आहियूं ऐं जेसिताईं इहो फ़ैसिलो नथो वापसि कयो वञे तेसिताईं असां मर्द ख़वातीन औरतूं सभु असां हिते मौजूदु हूंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला धरनो ॾींदासीं। पॉपुलेशन डिपार्टमेंट से हम खुद मुख्तियार डिपार्टमेंट है हमारा और हमारे डिपार्टमेंट को हेल्थ में जम किया जा रहा है जिस चीज़ से हम बिल्कुल हमारा कोई भी जो वर्कर है इस चीज़ पे एग्री नहीं है कि हम हेल्थ में जम हों क्योंकि हम खुद मुख्तियार हैं और हम 1965 से खुद मुख्तियारी से हम काम करते हुए आ रहे हैं। हमारे काफ़ी ऐसे वर्कर्स हैं जो अब रिटायर हो चुके हैं, कुछ अल्लाह को प्यारे हो चुके हैं। हम लोगों ने शुरू में डंडे खाए सब कुछ किया, इतनी दूर दूर जाके हम लोगों ने पॉपुलेशन के हवाले में अवेयरनेस दी और अब जब हम खुद मुख्तियार हो गए हैं अब हर जगह हमारा नाम है तो हमें NGOs में जम किया जा रहा है जिस चीज़ को हम बिल्कुल कतई नहीं मानेंगे। आज हम आए, आज हम अपनी बात मनवा के रहेंगे। हम घर नहीं जाएंगे चाहे यहाँ पर 1 दिन लगे 10 दिन लगे, जब तक हमारी बात नहीं मानी जाएगी हम यहाँ रहेंगे। असां जेकॾहिं हींअर न ॿुधो वियो हिननि असांखे चयो आहे त सेक्रेटरी साहिब खे असां घुरायूं था। असांजो इहो ई मुतालबो आहे त हिनखे तालिबुल्लाह शारी खे हटायो ऐं सेक्रेटरी साहिब इन आर्डर खे कैंसिल करे। ॿियो को असांजो हिननि सां टकराव कोन्हे, न को असां को सियासी पार्टीअ जा कारकुन आहियूं। असां मुलाज़िम आहियूं, असांजी गवर्नमेंट मुलाज़िमनि जी तंज़ीम आहे, उनजे करे असां सभु एकवारा हिते गॾु चाहियूं। अॻुवाणियुनि जी ॻाल्हियूं ॿुधी हिन जो चवणु आहे त जेसिताईं असांजा मुतालबा पूरा न कया वेंदा असांजो एहतजाज जारी रहंदो। सादिक सुमरो, अवामी आवाज़ TV कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।